शुरू थियां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां एजाज़ अली शेख आहियां, कंबर तालके जो शेख फैमिली सां फ़र्द सां ताल्लुक़ु रखां थो, जेको सोशल मीडिया ते अॼुकल्ह नादर ख़ान मक्सी साहब जे ख़िलाफ़ु जेकी साज़िश थी रही आहे ऐं उन जे किरदार कशी थी रही आहे, मां उनखे मज़म्मत थो कयां ऐं मां उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत थो कयां। नवाबज़ादा नादर ख़ान मक्सी उहा शख़्सियत आहे। असां हिकिड़ो सियासी वर्कर आहियूं, असांखे सियासी तजुर्बो आहे 40 सालनि जो। 77 खां वठी मां सियासी वर्कर थी रहियो आहियां। मां घणनि लीडरनि सां गॾिजी कमु कयो आहे, पर नादर ख़ान मक्सी जहिड़ी शख़्सियत शायदि असांखे हिन ख़िते में न मिली सघंदी। नादर ख़ान मक्सी जे जेकी किरदार कशी ऐं उन ते ज़ाती जेके हमला ऐं सियासी जेके हमला रोशन बिरोही हिकिड़ो शदाद कोट सां वास्तो रखे थो, उहो जेको आहे सो करे रहियो आहे। मां त उनखे बिरोही बि न चवंदुसि, छो त बिरोही क़ौम में तमामु सुठा माण्हू आहिनि ऐं ख़ानदान माण्हू आहिनि, शरीफ़ माण्हू आहिनि। नादर ख़ान मक्सी ते सां गॾु बिरोही क़ौम बि गॾु आहे ऐं उन सां प्यार ऐं मोहबत थी करे, ऐं हीउ हिकिड़ो फ़र्दु आहे ऐं क़ौमुनि में अहिड़ा गंदा माण्हू घणा थींदा आहिनि। मां हिनखे सख़्तु लफ़्ज़नि सां वरी बि मज़म्मत थो कयां। नादर मक्सी जेको मक्सी क़ौम जो सिर्फ़ु सरदार न आहे, नादर ख़ान मक्सी हिकिड़ी शख़्सियत आहे, हिकिड़ी समाजी शख़्सियत आहे ऐं उन जे किरदार जी जेकी कुझु मुफ़ाद परस्तोलो साज़िशी अनासर उन सां सियासी मुक़ाबिलो नथा करे सघनि, उहे गॾिजी करे नादर ख़ान मक्सीअ जी सियासी किरदार कशी कई थी वञे। नादर ख़ान मक्सी नवाब आहे, सरदार आहे। सरदार नवाब कंहिं न विराया आहिनि। जंहिं बि इलाइक़े में सरदार नवाब हूंदा आहिनि, उन्हनि जी इज़त एतिराम हूंदो आहे। असां हर नवाब ऐं सरदार जी इज़त एतिराम था कयूं। नादर मक्सी पूरी क़ौम जो लीडर आहे, पूरे कंबर ज़िले जो लीडर आहे। नादर मक्सी सिर्फ़ु मक्सिन जो लीडर न आहे। असां जेके नादर मक्सी जा परस्तार आहियूं ऐं नादर मक्सी जा जेके पोइ लॻा आहियूं, असांखे शदीद ॾुखु थियो आहे। जेकॾहिं तव्हां हुन सां सियासी मुक़ाबिलो करणु चाहियो था त सियासी मुक़ाबिलो कयो, बाक़ी हुन जी ज़ाती किरदार कशी कंदव त हुननि जा पोइ लॻ ऐं उन जा परस्तार ऐं सियासी वर्कर लखनि जे तादाद में आहिनि। पोइ असां बि हिकिड़ो किरदारु अदा कंदासीं ऐं नादर ख़ान मक्सीअ जो डिफेंस कंदासीं। नादर मक्सी कॾहिं बि कंहिंजी ज़मीनुनि ते कब्ज़ा न कया आहिनि, कंहिंजी शख़्सियत ते हमिलो न कयो आहे। नादर मक्सी हिकिड़ो इंसान ज़ात पसंदि माण्हू आहे। उहो हमेशह ग़रीबनि जो यार आहे ऐं ग़रीबनि जी मदद कंदो रहियो आहे। नादर मक्सी उहा शख़्सियत आहे, हू सिर्फ़ु कंबर ताणी महदूद न आहे। नादर मक्सी जहिड़ा जवान, नादर मक्सी जहिड़ा शख़्सियत कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि। मां फ़ख़्रु महसूसु थो कयां ऐं मां उन लीडर ते जंहिंजे सां गॾु मां कमु थो कयां, मां नादर मक्सीअ जी शख़्सियत मां मुतासिर आहियां। नादर मक्सी पूरी दुनिया में सुञाणप वारी शख़्सियत आहे। नादर मक्सी जी शख़्सियत उहा आहे जो सिंध जो बचो बचो उनखे सुञाणे थो। नादर मक्सी के हिकिड़ी क़ौम जो लीडर न आहे, नादर मक्सी पूरी खिते जो लीडर आहे। नादर मक्सी जॾहिं बि गुज़रंदो आहे, हुन जी शख़्सियत अहिड़ी हूंदी आहे जो हर नंढो वॾो माण्हू इहो चवंदो आहे त ऐं नादर मक्सी थो वञे, ऐं नादर मक्सी थो वञे। नादर मक्सी जेतिरी हिन ज़िले जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे, मां हुन रोशन बिरोही साहब खां पुछा थो कयां त तुंहिंजी कहिड़ी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया आहिनि? तूं त जेके ज़मीनूं आबाद थो करें, उन जो पाणी बि तोखे नादर ख़ान मक्सी ॾींदो आहे। ऐं नादर ख़ान मक्सी तव्हांखे कंबर ऐं शदाद कोट जे माण्हुनि खे शायदि इहा ॻाल्हि विसरी न हूंदी, जॾहिं ॿोॾि
कंबर शदाद कोट में आई त इहो ई शख़्स हुयो जेके सभई लीडर सुता पिया हूंदा हुआ ऐं नादर मक्सीअ में हमेशह ऐं कोशिश में रहंदो हो त मां कंबर खे ऐं शदाद कोट खे वारह खे नसीराबाद खे पर पूरी सिंध खे बचायां। ऐं नादर मक्सी पाणी जे कढ भॼंदो वते पियो। असां सभिनी ते नादर मक्सी जा अहसान आहिनि। जेकॾहिं बचाइण वारो त हिकिड़ो ख़ुदा हुयो ऐं ॿियो धरतीअ ते नादर मक्सी जहिड़ी शख़्सियत हुई। नादर मक्सी पाणी सां मुक़ाबिलो कयो, जीअं पाणी पियो भॼे ईअं नादर ख़ान मक्सी पियो भॼे पियो। असां हुन जो अहसान ज़िंदगी भर न लाहे सघंदासीं। हिकिड़ो क़ौम में ग़लति माण्हू बि थींदा आहिनि, सॼी क़ौम ख़राबु न हूंदी आहे। ऐं क़ौम बिरोही क़ौम जा केतिरा ई माण्हू आहिनि जेके मीर नादर ख़ान मक्सी जा फॉलोअर आहिनि। ऐं मां पंहिंजे उन्हनि सियासी दोस्तनि उन्हनि वर्करनि खे बि अपील थो कयां, जेके बि नादर ख़ान मक्सी सां प्यार ऐं मोहबत था कनि, उहे इन किरदार कशीअ जी मज़मत कनि ऐं उन माण्हूअ खे जेको आहे सो जवाबु ॾियनि त नादर मक्सी जी शख़्सियत जेके तूं हमला थो करें, उहा तूं ज़ाती उन ते हमिलो करें थो, इहा असां ते बि हमला आहिनि। हिन कंबर जे अवाम जी ते बि हमला आहिनि। कंबर जो अवाम सुजाग आहे ऐं शदाद कोट जो अवाम सुजाग आहे। नादर ख़ान मक्सीअ जूं जेके ख़िदमतूं आहिनि सिंध जे लाइ, अॼु कराचीअ में जेकॾहिं MQM खे मुंहुं ॾियण वारो केरु हो, नादर मक्सी हुयो। अॼु कराचीअ में जेकी सुञाणप आहे सिंधियुनि जी हर डिपार्टमेंट में, ऐं जिथे सिंधी पाण खे सॾाइण जे लाइ जेको आहे सो ऐं कीॿाईंदो हो, अॼु उहे सिंधी माण्हू नादर मक्सी जे करे ॻाट ऊचो करे पंहिंजे डिपार्टमेंट में वेठा आहिनि ऐं नौकरियूं था कनि। ऐं तव्हांखे यादि हूंदो त असेंबलीअ में मीर नादर ख़ान मक्सी जहिड़े ऐं माण्हूअ MQM खे चयो त जेकॾहिं तव्हां असांजे सिंधी माण्हुनि खे हिक खे मारींदव त असां तव्हांजा 10 माण्हू मारींदासीं। नादर मक्सी उन्हनि खे इहे बि लफ़्ज़ चया त जेकॾहिं सिंधी माण्हू जी टंगूं भञंदव त असां तव्हांजूं ऐं ॿाहूं बि ऐं टंगूं बि भञंदा हुआसीं। नादर ख़ान मक्सी का आम शख़्सियत न आहे। नादर मक्सी सां किरोड़े लखे माण्हू प्यार था कनि। नादर मक्सी हर इंसान ज़ात जो दोस्त आहे ऐं हुन में हमेशह नादर मक्सी में अहसासु हूंदो आहे ऐं हुन में इहा शइ हूंदी आहे त मां ग़रीबनि माण्हुनि जी मदद कयां, मां हारियुनि माण्हुनि जी मदद कयां। हिन वक़्तु बि जेकर पाणी जो इशू थो हले त शदाद कोट में ऐं पूरे अमेरिका में वेठो आहे, उते बि पाणी जी ॻाल्हि थो करे असांजे खिते जे माण्हुनि जे लाइ। ऐं शदाद कोट कंबर जे माण्हुनि जी तर्जुमानी थो करे। जेकॾहिं थोरो घणो पाणी बि मिलियो आहे त उहो नादर ख़ान मक्सी जी कोशिशुनि सां मिलियो आहे। नादर ख़ान मक्सी हिकिड़ी तारीख़ आहे, सियासी तारीख़ आहे। मां ईअं बि चवंदुसि त नादर ख़ान जहिड़ी शख़्सियत मां थो चवां त सिंध में का बि शख़्सियत अहिड़ी कान्हे का। नादर ख़ान जे चहिरो तव्हां ॾिसो त हुन में प्यार ऐं मोहबत आहे। तूं कीअं थो चवें त नादर ख़ान मक्सी ज़ालिम माण्हू आहे? असां इन शइ जी बि सख़्तु लफ़्ज़नि सां मज़मत था कयूं। जेतिरो नादर ख़ान मक्सी सां माण्हू प्यार था ऐं मोहबत था कनि, शायदि तोखे बि ख़बर न आहे तोते बि नादर मक्सी जा अहसान घणा आहिनि। असां वर्कर, सियासी वर्कर, असां हिन में पार्टी इनवॉल्व नथा कयूं, पर हज़ारनि जे तादाद में मीर साहब जा फॉलोअर आहिनि, मीर साहब जा प्रस्तार आहिनि, मीर साहब खे चाहींदड़ माण्हू आहिनि। तुंहिंजे हिकिड़े माण्हू जे करे को बि असर थो परे। जेकॾहिं तव्हां हुन सां मुक़ाबिलो करणु सियासी करणु था चाहियो त मैदान में अचो, असां बि हुन सां गॾु आहियूं। ऐं तव्हांजी हिकिड़ी वॾी साज़िश आहे त कहिड़े तरीक़े सां बि मीर साहब खे हिन स्क्रीन तां हटायो वञे, पर नादर ख़ान मक्सी तव्हां माण्हुनि खां डिॼण वारो न आहे। ऐं नादर मक्सी हिकिड़ी असां वटि उहा शख़्सियत आहे। ऐं नादर मक्सी ऐं मां थो चवां थो त हिन सदीअ में नादर ख़ान मक्सी जहिड़ो को सियासी बसीरत रखंदड़ को माण्हू कोन्हे को। ऐं असां अॻ में ई घणा नुक़सान करे चुका आहियूं। असांजा घणा ई लीडर जेको आहे शहीद थी चुका आहिनि ऐं असांजा लीडर घणा जेको आहे सो, पर असां ई नादर ख़ान मक्सी जे ख़िलाफ़ु साज़िश न आहे, पर इहा असां सम्झंदासीं कंबर जे अवाम ऐं शदाद कोट जो अवाम, नसीराबाद जो अवाम ऐं वारह जे अवाम जे ख़िलाफ़ु साज़िश आहे। इहा नादर मक्सी जे ख़िलाफ़ु साज़िश न आहे। मां सभिनी दोस्तनि खे अपील थो कयां, जेके बि नादर ख़ान मक्सी जा दोस्त फॉलोअर आहिनि, सभु निकिरी अचो मैदान ते ऐं इन्हनि सां सियासी नमूने सां मुंहुं ॾियो। ऐं मां हुन बिरोही क़ौम खे बि गुज़ारिश थो कयां
त पंहिंजे माण्हू खे लॻाम ॾियो, पंहिंजे माण्हू खे सम्झायो, हीउ तव्हांखे बि ख़राबु करणु थो चाहे, पर विरोही क़ौम मीर साहिब सां ज़ाती तरह प्यार मोहबत कनि था। महिरबानी।